आर्टिस्ट, लेखक, तारीख़दान ऐं ड्रामा लिखंदड़ शौकत मेमण जे फ़नी ऐं अदबी ज़िंदगीअ ते नज़र। जाइज़ो मंज़ूर कालरो। अॼु असां टंडवाला यार शहर सां वास्तो रखंदड़ वॾे आर्टिस्ट, अदाकार, लेखक, टेलीविज़न चैनल ला ड्रामा नवीज़ भलोड़ तबियत रखंदड़ मेहमान नवाज़ हाजी शौकत हुसैन मेमण जे फ़नी ख़िदमतुनि तोड़े अदबी ज़िंदगीअ खे संदसि हयातीअ में यादि कंदे उजागर करणु मुनासिब सम्झूं था। हाजी शौकत हुसैन मेमण टंडवाला यार जे वापार शख़्सियत हाजी मोहम्मद हाशिम मेमण जे घर जनम वरितो। वक़्ते हली संदसि अदबी नालो शौकत मेमण तौरु मशहूरु थियो। भाऊ शौकत ओचितो टेलीविज़न PTV जे ड्रामनि में अदाकारी जा जौहर ॾेखारींदे ॾिसण में आयो। शौकत मेमण कपिड़े जो कारोबार कयो। शौकत माज़ी ऐं हाल जे दिलरुबा यादुनि खे संभालियो वेठो आहे। पंहिंजे लिकल शौक़ ख़ातिर ओचितो अदाकारी जे ॾुखे फ़न तरफ़ पेर रखिया, जिन खेसि जल्द कामयाबियुनि जे आसमान ते पहुचाए छॾियो। पंहिंजी अदाकारीअ सबबि सिंधी ड्रामनि में मशहूरी हासिल करे चुको आहे, जंहिं करे खेसि उर्दू ड्रामनि में बि मिसाली पज़ीराई मिली आहे। पाण म्यूनिसिपल कमेटी जे काउंसलर तौरु कामयाबु थियो। ज़िया अब्बास शाह रिज़वीअ पारां खेसि वार्ड 19 जे PP टिकट ते बलदियाती इलेक्शन लाइ अमली तौरु मैदान ते आंदो। शौकत मेमण सन 1965 ईस्वीअ धारे हिकु सिंधी अख़बार में बतौर प्रूफ रीडर कमु कयो आहे। केतिरनि ई शख़्सियतुनि ते मज़मून लिखिया आहिनि, जेके ख़ासि करे रोज़ाने इबरत ऐं हिलाल पाकिस्तान खां सवाइ माहवार रिसालनि में बि शाया थिया। हुन सियासी वर्कर मोहतरमा शहीद राणी बेनज़ीर भुट्टो समेत सिंध जे दर्दनि खे शाइरी जी सूरत में शानाई ते अंदाज़ सां पेश करे पाण खे वतन दोस्त शाइरनि जी सिफ़ में बिहारियो आहे। आर्टिस्ट शौकत मेमण 3 हज ऐं 2 उमरा करण जो आला शर्फ़ बि रखे थो। दोस्त अज़ीज़ खेसि हाजी शौकत करे बि सॾीनि था। शौकत मेमण सां सिंधी ॿोलीअ जो नाले वारो अदीब ऐं मुतरजम मोहतरम फज़ल अहमद बचाणी ऐं शाइर सैयद मुर्तज़ा ॾाॾाहीअ सां बि जेके कुर्ब वारियूं कचहरियूं मचायूं वयूं से विसरण न थियूं। शौकत मेमण वॾनि अदाकारनि जहिड़ोकि कवि शफ़ी, मोहम्मद शाह, मंज़ूर मुराद, कुर्बान जीलानी, मुश्ताक चंगेज़ी, याक़ूब ज़िक्रिया, बुशरा अंसारी ऐं उन्हनि जहिड़नि ॿियनि कद आवरनि आर्टिस्टनि खां घटि हैसियत नथो रखे। पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर तां नशर थियल ड्रामनि समेत मशहूरु चैनलनि तां बि ड्रामा नशर कया विया आहिनि, जिन में आर्टिस्ट शौकत मेमण अदाकारी जे फ़न में पाण मल्हायो आहे। हुन सीनियर अदाकार जा केतिरा ई मशहूरु ड्रामा ऐं किस्तवार सीरियल बि ॾिसंदड़नि तरफ़ां घणो पसंदि कया विया आहिनि, जिन में गुनाहगार, नसीब, पछताओ, कोहीड़ो, इंतहा, जियापे जी जंग वग़ैरह ऐं उर्दू ड्रामनि में तब्दीली, सरदार, नसीब, दर्द की कथा ऐं ॿिया केतिरा ई ड्रामा जिन जी फ़हरिस्त डिघी आहे। सुपरस्टार शौकत मेमण खे मुख़्तलिफ़ फ़न सां मुहबतूं कंदड़ तंज़ीमुनि पारां शानदार प्रोग्राम रचाए केतिरनि ई एवॉर्डनि, एज़ाज़नि ऐं शील्डनि सां नवाज़ियो वियो आहे। असां संदसि फ़नी काविशुनि ऐं ख़िदमतुनि ते सलाम पेश कयूं था।